नाज़रीन अहम ख़बर वाक़ई त रूसी हमले बाद गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल हंगामी इजलास कोठाए वरितो आहे। गॾियल क़ौमुनि अमेरिका, बर्तानिया, यूरोपी यूनियन समेत केतिरनि ई मुल्कनि रूसी हमले जी मज़म्मत करे छॾी आहे। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त यूक्रेन ते हमले जा तबाहकुन नतीजा निकिरंदा, समूरे नुक़सान जो जवाबदार रूस हूंदो। बर्तानवी वज़ीर आज़म चयो आहे त सदर पुतिन यूक्रेन ते हमलो करे तबाही ऐं रतोछाण जो रस्तो चूंडियो आहे। बर्तानिया ऐं संसद इत्तेहादी फ़ैसिलाइतो जवाब ॾींदा। यूरोपी यूनियन अॼु रूस ते वधीक पाबंदियूं लागू करण जो फ़ैसिलो करे छॾियो। नेटो जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त रूस हिकु आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार मुल्क ते जारहत कई आहे। बेशुमार आम शहरनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में अची वयूं आहिनि। आगाह कयूं पिया नाज़रीन अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। रूसी हमले बाद गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल हंगामी इजलास कोठाए वरितो आहे। गॾियल क़ौमुनि अमेरिका, बर्तानिया, यूरोपी यूनियन समेत केतिरनि ई मुल्कनि रूसी हमले जी मज़म्मत करे छॾी आहे। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त यूक्रेन ते हमले जा तबाहकुन नतीजा निकिरंदा, समूरी नुक़सान जो जवाबदार रूस हूंदो। बर्तानवी वज़ीर आज़म चयो आहे त सदर पुतिन यूक्रेन ते हमलो करे तबाही ऐं रतोछाण जो रस्तो चूंडियो आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। बर्तानिया ऐं संसद इत्तेहादी फ़ैसिलाइतो जवाब ॾींदा। यूरोपी यूनियन अॼु रूस ते वधीक पाबंदियूं लागू करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। नेटो जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त रूस हिकु आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार मुल्क ते जारहत कई आहे। बेशुमार आम शहरनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में अची वयूं आहिनि। ख़बर ॾियूं पिया रूसी हमले बाद गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल हंगामी इजलास कोठाए वरितो आहे।